ठारियूं जेड़ू हज़ार गवर्नरियूं कुर्सियूं पंजे नबी जे मोहब्बत कुर्बान कया औ पाद गिची कल पाई दिस तोखे मिन थुन साण मञाई दिस तोखे मिन थुन साण मञाई दिस ला तोखे मिन थुन साण मञाई दिस मुझा दोस्तो 50 ॾींहं मुझा महबूब ने समझ महबूबन न कलाम कयो न गुफ्तगू फरमायूं 50 ॾींहं खां बाद अल्लाह ताला कुरान जो आयतूं नाज़िल कयूं रब फरमायो ओ मुझा हबीब उन्हनि खे खुशखबरी ॾे जेकी 3 ॼणा रहिजी विया सुस्ती जे करे एतिरे क़दर उहे रुना रब जे दर तौबा ताइब थिया जो मां अल्लाह इन्हनि खे बख़्शे माफ़ करे छॾियो ओ मुझा मिठा ओ मुझा कर्मी भा ही महबूब पंजे मुर्शिद जे सदके मदीने वाले साईं जो सद समझ ही सजन था पंजे दर्जे लाइ न ही तोखे सजन था ओ मुझा कर्मी ओ मुझा बच्चा अच तो तोखे मदीने वाले साईं जो मां मेहमान बनाए छॾिया जेको महबूबन जो थी वियो ओ रब जो थी वियो मुझा मिठा हिन सद ते करे सुस्ती न कयो हजार कम हुजन सब तरक करे अवल पंजे मुर्शिद जे दर जी हाज़िरी भरियो अल्लाह ताला शाल असां खे पंजे मुर्शिद जे दर ते अच वञण जी ता क़यामत ताईं तौफीक अता फरमाए वमा अलैया अल्लाह जो सुभान अल्लाह जेके अहबाब बाहर आहिन उन्हनि जी खिदमत में वरी गुज़ारिश आहे अनकरीब निमाज़ जो टाइम थियण वारो आहे जल्दी जल्दी वुज़ू करे पिंडाल में अचो क़िबला साईं खे नची वेंदा निमाज़ अदा थींदी हींअर मुख़्तसर खिताब जे लाइ अर्ज़ गुज़ार आहियूं जमात करमिया जा आलिम सगोरा हज़रत अल्लामा व मौलाना मौलवी मोहम्मद इब्राहिम करमी पाणीदा मुख़्तसर खिताब करण फरमाईंदा अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल कुरानिल करीम वल फुरक़ानिल अज़ीम फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्ना रहमतल्लाहि करीबुम मिनल मुहसिनीन आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम वसदक़ रसूलुन नबियुल करीम वनहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वशाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का गले में डाल दो पट्टा मुहम्मद की गुलामी का क़ाल अल्लाह तबारक व तआला फिल कुरानिल मजीद वल फुरक़ानिल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू
सल्लु अलैहि वसल्लिमु तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारक व सल्लिम तस्लीमा। बरादरान इस्लाम, सामीन इकराम, सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिको परवानो, अल्लाह ताला जा लख एहसान करोड़े करम जय करीम रब तवाए सांखे अजही नूराने रूहाने कुराने महफिल नसीब फरमायो आहे। प्री प्यारा आया खाली आयो मोटंदासी त खाली झोलियो रहमत सा भरे मोटंदासी चो सुभान अल्लाह। हथ मथे खणी चो सुभान अल्लाह। खबर पए त दिलबराबाद में अचण वारा कर्मी सुजाग वेठा, सुजाग वेठा आयो न, तैयार थी वे हो, पान जिस्म खणी आया हो पर दिल भी हाजिर करे वे जो। छो त असांजे हादीअ रहबर जो चवणा पान जी अचो था त पंहिंजो दिल खणी अचो। ये अल्लाह जे कामिल वली जो आस्थानो आ। प्री प्यारा अल्लाह जे नबियन मा मौजज़ा ज़ाहिर थिया, अल्लाह जे कामिल वलियन मा करामतूं ज़ाहिर थियूं आहिनि। नबियन जा मौजज़ा बरहक हन, अल्लाह जे कामिल वलियन जूं करामतूं बरहक हन। प्री प्यारा असी सुन्नी मौजज़न खे मञण वारा आहियूं ऐं करामतुन खे भी मञण वारा आहियूं। अगर नबियन खे नबूवत मिली आ त मुझे सुणे मदीने वारे साईं जे दरवाजे ता मिली आ। अगर सिद्दीकन के सदाकत मिली आ तो मदीने वारे साईं जे दरवाजे ता मिली आ। अगर इमामन के इमामत मिली आ तो मदीने वारे साईं जे दरवाजे ता मिली आ। अगर शहीदन के शहादत मिली आ तो मदीने वारे साईं जे दरवाजे ता मिली आ। अगर अल्लाह जे कामिल वलियन के प्री प्यारा करामतन जा मौजज़ा मिलिया ऐं अल्लाह जे कामिल वलियन के ऐं विलायत जा ताज मिलिया त मदीने वारे साईं जे दरवाजे ता चओ न सुभान अल्लाह। तव्हां जे साम्हूं इन फ़कीर लफ़्ज़ पढ़िया, अल्लाह फरमाते इन्ना रहमत अल्लाह करीबुम मिनल मुहसिनीन। बेशक मूं अल्लाह जी रहमत उन्हें बानन के वेझी आ, नज़दीक आ, करीब आ, जेके मुहसिनीन बाना हूंदा हन। उहे मुहसिनीन मझा मुझो हादी रहबर सोनो दिलबर पीर बि आहे जो सुभान अल्लाह। अल्लाह ताला गुनहगार जो चवणो आ प्यारी जमात जो ॿुधण पंहिंजे दरवाज़े दर ते क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए। आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ॾाढियां चओ सुभान अल्लाह। जमात करमिया जे आलिम जो बयान ॿुधी दिल ख़ुशि थिए थी न। ऐं मुर्शिदन जो लंगर हले पियो, क़िबला साईं साजन साईं चवनि पिया को फ़कीर ईअं खाली न वे, पहिरीं लंगर खाई पोइ अचे पिंडाल में। जंहिं दोस्तन लंगर न खाधो आ तंहिंजी ख़िदमत में अर्ज़ आहे लंगर खाई पोइ अचे पिंडाल में वेहो। हींअर मुख़्तसर ख़िताब लाजवाब जे लाइ असां अर्ज़ गुज़ार आहियूं जमात करमिया जे आलिम सगोरे हज़रत अल्लामा व मौलाना साईं मोहम्मद अमीन के पाण ईंदा मुख़्तसर ख़िताब करण फरमाईंदा। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फऊज़ बिल्लाहि समील अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वकूनु मअस्सादिकीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जा एहसान ऐं शुक्राना आहिनि जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे पंहिंजे हादी ऐं रहबर जे आस्थाने आलिया ते अचण जी सआदत नसीब फरमाई आहे। चओ सुभान अल्लाह। जेके ज़बान खणी आया हो थोड़ो ताले खे खोले चओ सुभान अल्लाह।
अञा अञा आवाज़ वधाए वाला मदीनो ॾेखारे। सुभान अल्लाह। इन फ़कीर कुरानी मजीद जा लफ़्ज़ पढ़िया। रब्बे कायनात जल जलालुहु कुरानी मजीद के अंदर इरशाद फरमायो वकूनू मअस्सादिकीन। अल्लाह ताला जी ज़ात फरमायो त ए मुंहिंजा बानो जेकॾहिं तव्हां जिंदगी गुज़ारण चाहियो था चओ सुभान अल्लाह। जेकॾहिं तव्हां जिंदगी गुज़ारण चाहियो था वकूनू मअस्सादिकीन। अल्लाह ताला जी ज़ात फरमायो तो मुझे सच्चन बानन सां गॾु जिंदगी गुज़ारियो। चओ सुभान अल्लाह। हाँ मिठा दुनिया जा यार बेवफा आहिनि, दुनिया जा यार कूड़ा आहिनि। अगर जेकॾहिं वफ़ादार संगत आ, वफ़ादार यारी आ तो उहा अल्लाह वारनि जी आ। चओ सुभान अल्लाह। हाँ मिठा अल्लाह जी ज़ात जिन ते राज़ी थींदो आहे उनखे चूंडे पसंद करे पंहिंजे कामिल वली जे सोबत में आणींदो आहे। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं जो ऐलान आहे। चओ सुभान अल्लाह। मुर्शिद मुझो दिलबर साईं अल्लाह जो महबूब आ। मुर्शिद मुझो दिलबर साईं अल्लाह जो महबूब आ। अज वरी दूं थियूं। सुभान अल्लाह। अल्लाहु अकबर। समी अल्लाहु लिमन हमिदह। अल्लाहु अकबर। अल्लाहु अकबर। अल्लाहु अकबर। अल्लाहु अकबर। अल्लाहु अकबर। समी अल्लाहु लिमन हमिदह। अल्लाहु अकबर। अल्लाहु अकबर। अल्लाहु अकबर। अल्लाहु अकबर। अल्लाहु अकबर। अल्लाहु अकबर। समी अल्लाहु लिमन हमिदह। अल्लाहु अकबर। अल्लाहु अकबर।
سمع الله لمن حمده الله أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر السلام عليكم ورحمة الله السلام عليكم ورحمة الله ॾाढा चो सुभान अल्लाह दिल ठरे थी न सुणे दिलबर साईं जो दीदार करे जंहिंजी दिल ठरे थी से ज़ोर सां चो सुभान अल्लाह महफ़िल जारी ऐं सारी आहे दिलबर जो दीदार आहे अल्लाह जी रहमत आहे हींअर नाते रसूल मक़बूल जे लाइ अर्ज़ गुज़ार आहियूं क़िबला सैयदी व मुर्शिदी महबूब दिलबर साईं जा साहिबजादा लखते जगिर साईं हुसैन बहाउद्दीन के पाणींदा नाते रसूल मक़बूल पढ़ी ॿुधाईंदा सभई गजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह है सिर फिदा घर फिदा तो मथा मुस्तफा सिर फिदा घर फिदा तो मथा मुस्तफा वन नजम वल असर वल कमर व दुहा सिर फिदा घर फिदा तो मथा मुस्तफा है बेमिसल तुझी ज़ात आला तुझी सिफात बेमिसल तुझी ज़ात आला तुझी सिफात हर जगह तुझी लात तो के चूंडियो खुदा सिर फिदा घर फिदा
तो मथा मुस्तफा है नाज को नाज़नी रहमतुल आलमीन नाज को नाज़नीन रहमतुल आलमीन तू वही ते अमीन पाकवा हर अदा सिर फिदा गर फिदा तो मथा मुस्तफा वन नजम वल असर वल कमर व तुहा सिर फिदा गर फिदा तो मथा मुस्तफा है तू शाह ज़मन मुरसले जुल्मिनन तू शाह ज़मन मुरसले जुल्मिनन पाक तो जो वतन पाक तो जो वतन तो तेरा बजियता सिर फिदा गर फिदा तो मथा मुस्तफा है मुर्शिद दिल पर साईं दे दिसी तू मिठ लजे मिली खुश थी जे तू खिली आशिके बावफा सिर फिदा गर फिदा तो मथा मुस्तफा वन नजम वल असर वल कमर व तुहा सिर फिदा घर फिदा तो मथा मुस्तफा चो न सुभान अल्लाह सिर्फ फिदा वा न शायरी हुजे दिल भर सुणे जी शान हुजे मदीने वारे मीर जो आशिकन जो सीनो ठरी पवंदो आहे हींअर मुख्तसर खिताबे लाजवाब जे लाइ अर्ज़ गुज़ार आहियूं हज़रत अल्लामा व मौलाना साहिबजादा शाह रुकन आलम अल मरूफ साजन साईं जे साहिबजादे हज़रत साईं अबू तुराब अली साईं के पाणी ईंदा खिताब ले लाजवाब करण फरमाईंदा अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल्लाकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबियाए वल मुरसलीन अम्मा बाद फौज बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व इन्नी लगफ्फारुल लिमन ताब व आमन व अमिल सालिहा सदकल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम ऐ दरबार निरालिया दरबार निरालिया हलो हलो दिल बराबाद में जिता वरियो सवाल न खालिया मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा किरोड़े करम ऐं एहसान जे मालिक रब असां के हिन रूहानी वजदानी इरफानी ऐं मोहब्बतुन भरी महफिल में शिरकत जी सआदत नसीब कई आहे मुझा दोस्तों ता जेडी मलका इन दरबार ते आया हुंदा हिते रुगो बस अल्लाह अल्लाह जी तवारा मदीने वारे साईं जो शान वा अल्लाह सा करम ते मेहरबान वा लजपाल नबी इन जमायत ते निगहबान वा ओ करम
करमी फकीर तू तो भाग नहीं बख्तन वारो आई जो तो के मुर्शिद मिलियो सुल्तान वा जे जो नूरानी बयान वा जे जो किरदार अला शान वा जे जी हर अदा सुन्नते मुस्तफा वा इंशाअल्लाह मुर्शिद सोना हथड़ा खणंदा दुआऊं घुरंदा असा करम जा बेड़ा पार थी विंदा वो दिसी दिलबर जी दरबार बेड़ा पार थी वया मिलियो मुर्शिद मणियादार दीदार थी वया है परे परे खां फकीर ॾिसण आया मुंहिंजो पीर साहो सुधीर जिए जिए दिलबर पीर है परे परे खां फकीर ॾिसण आया मुंहिंजो पीर थियो साहो सुधीर हथ मथे खणी चवरायो जिए जिए दिलबर पीर जिए जिए दिलबर पीर है लधी साजन आए सार सरशार थी वया दिसी दिलबर जी दरबार बेड़ा पार थी वया मिलियो मुर्शिद मणियादार दीदार थी वया मुझा दोस्तों अल्लाह जो पाक कलाम तो फरमाए व इन्नी लगफ़ारुल लिमन ताब व आमन व अमिल सालिहन सुम्मा तदा ऐ माला उन माण्हू ते वॾो बख़्शणहार आया जे तौबा कई ईमान आंदई ऐं सुहिणा अमल कई पोइ इहो हिदायत वारो थी वियो मुझा दोस्तों असां त खुश नसीब आयूं अल्लाह ताला असां के ईमान वारो बणायो तौबा ताइब थियण जे लाइ अॼु हिन भलारी रात में मुर्शिदन जी दरबार ते आंदो असां त भागन ऐं वक्तन वारा आयूं जो असां के मुर्शिद सुणो दिल पर साईं अता कयो मुझा दोस्तों मुझे मुर्शिद जी सोबत में अचण सां असां के शरीयत मिली तरीक़त मिली नबी जी सुन्नत मिली अल्लाह जी मोहब्बत मिली नमाज जी चाहत मिली मुझे मुर्शिद सुने जी निगाह सां निभागा सिभागा थी विया बेदीन आया दीनदार थी विया बुरन अमलन वारा बद किरदार आया तहज्जुद गुज़ार नेकोकार बणजी विया वो तॾहिं त असां करमी चवंदा आहियूं असां करमी करीमन सां पंहिंजो नींहुं निभायूं था असां इश्क़ इलाहीअ जो पैगाम ॿुधायूं था असां करमी करीमन सां पंहिंजो नींहुं निभायूं था ऐं दिल बर जा दीवाना दुनिया ते छाइजी विया रुकियो न कदम तन जो दुश्मन घुमाइजी विया हक दिल बर साईं नारा हक दिल बर साईं नारा सिक प्यार सां लॻायूं था असां करमी करीमन सां पंहिंजो नींहुं निभायूं था ओ इंशाअल्लाह अल्लाह जी रहमत जो वगड़ो ईंदो मुर्शिद दिलबर साईं दुआऊं घुरंदो मदीने वारे साईं जो वसीलो वठंदो असां करम जा बेड़ा पार थी वेंदा वमा अलैना इल्ला वरी जो सुभान अल्लाह दिलबर साईं तो दिलबर आ पर उन जा बचड़ा भी दिलबर आहिनि हींअर खिताब जवाब जे लाइ मुख्तसर खिताब जे लाइ अर्ज़ गुज़ार आहियूं जमायत करमिया जे मुफ्ती हजरत किबला उस्तादुल उलमा साईं सिराजुद्दीन अल मरूफ बुढ़ल साईं के पाणी दा मुख्तसर खिताब करण फरमाईंदा अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यज़ल आलिमन कदीरन हय्यन कय्यूमन समीअन बसीरा अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु
वसल्लल्लाहु अला सय्यदिना मुहम्मदिन अल्लज़ी अरसलहु इलन्नास काफ़तन बशीरन व नज़ीरा वदायन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व इतरतिही व सल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वकूनू मअस्सादिकीन। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल अमीनुल करीम। ओ जाने जाना ओ शाह शाह जगन में तुझो जवाब नाहे। हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा इए गुलन में गुलाब नाहे। जॾहिं निहारी खिली खिकारी दिलियूं हज़ारे हबीब ठारी। झलक ॾिठी जंहिं मिठा अव्हां जी क़बर जो उन ते हिसाब नाहे। बिरादरानी इस्लाम, मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह जा शुक्र, अल्लाह जा एहसान जे मालिक करीम तो ही असांखे हिन बाबरकत शान वारी इज्जत वारी रात में मुर्शिदन करीमन जे साथ में मुझे दिलबर हबीब मुस्तफा करीम जो जिक्र अल्लाह जो कुरान ॿुधण जी सादत नसीब फरमाई आहे। जंहिंजी दिल खुश थी वो चए सुभान अल्लाह। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। दोस्तान जी वकार, असांजो हिन पिड़ में गॾु थियण अल्लाह जे वलीअ जी ज़ियारत करण जे लाइ पंध करे अचण, हिन रात में अल्लाह जो कुरान ॿुधण जे लाइ पंहिंजा घर घाट पंहिंजा बिस्तरा छॾे पंहिंजे पाड़े वारी मस्जिद छॾे असां हिते गॾु थिया आहियूं। इहो यादि रखो, मथां तव्हांजे दिल में तव्हांजे गुमान जे अंदर को ख़ुदशो हुजे त शायदि मुल्ला बि चवंदा आहिनि त इहो नाजाइज़ आहे, हराम आहे। तव्हां पंहिंजे पाड़े जी मस्जिद छॾे ऐं ॿिए केॾां पंध करे वञो, उन्हनि खे ॿुधाए छॾियो अल्लाह वारे जे दीदार जे लाइ पंध करण, उन्हनि सां गॾिजी इबादत करण इहो को नाजाइज़ बिदत या शिरक न आहे, बल्कि ऐन मुस्तफा करीम जो ॾिसल तरीक़ो आहे। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह जे कुरान मां हिन आयत हिन नाचीज़ एक आयत करीमा जो जुज़ पढ़ियो, उनमें रब्बे करीम इरशाद फरमाए वकूनू मस्सादिकीन। सच्चन वानन सां गॾु थी वञो, जेके रब खे यादि करण वारा, अल्लाह जी इबादत करण वारा, जन खे ॾिसण सां जेके भटकियल आहिनि सिधे रस्ते ते हली वेंदा आहिनि, उन्हनि जे रस्ते ते हलो। जेके इबादत करण वारा, जेके उथंदे वेहंदे चवंदा आहिनि अल्लाह, का ज़बान ख़ामोश न हुजे, चओ अल्लाह। मुझे आका दिलबर हबीब मदनी मुजीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक वा, जदे अल्लाह पंहिंजे खास बानन के पंहिंजे नेकोकार साले इबादत गुजार अल्लाह वारन के जदे महशर जे मैदान में हुक्म फरमाइंदो, ए साले बाना मां तोखे छॾे ॾिनो, तू आज़ाद आहीं, तू जन्नत में वञ। उन वक्त अल्लाह वारा रब जी बारगाह में अर्ज कंदा सुभान अल्लाह। अज असां दिलबराबाद में सुने दिलबर साईं जी मजलिस में आया आहियूं। इते हिक न ब न लखन जे तइदाद में रब जा साले बना अब्दाल औताद गॾु थिया आहिनि। उन्हनि सां तव्हां इबादत गॾु कयो था। जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, रब इन्हनि खे बख़्शींदो। इहे रब जी बारगाह में अर्ज़ कंदा। हदीस मुबारका जा लफ़्ज़ आहिनि, उहे छा
चवंदा रब्बना इख्वानुना कानू युसल्लून माना। मुझा करीम रब उहे असां जा भाइर जेके असां सां गॾु नमाज़ूं पढ़ंदा हुया, ए मुझा करीम रब असां सां गॾिजी करे 15 शोबान मल्हाईंदा हुया, उहे माना उहे असां जा भाइर किथे आहिनि? हदीस जा लफ़्ज़ आहिनि, मां रब करीम इरशाद फरमाईंदो इज़हबू फ़अख़रिजू मन अरफ़्तुम, जन जन खे अवां सुञाणियो था उन्हनि खे पाण सां गॾाए जन्नत में वठी वई। सुभान अल्लाह। जेको अवां खां पुछा करे तव्हां पंहिंजे इलाइक़े जूं मस्जिदूं छॾे अवां तिलबराबाद छो वियो, तव्हांखे छा मिलियो? उन्हनि खे जवाब इहो ॾिजो, असां अल्लाह वारनि सां पंहिंजी सुञाण करे आया आहियूं, उन्हनि सां वाक़फ़ियत करे आया आहियूं, असां दिल पर साईं सां गॾु तस्बीह निमाज़ इबादत करे आया आहियूं। इंशाअल्लाह इहे असांजी क़यामत जे ॾियारे सिफारिश कंदा। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला मुंहिंजो चवण मुंहिंजो ॿुधण पंहिंजी बारगाह अक़दस अंदरि क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। वो मां अलैहि ॾाढो चओ सुभान अल्लाह। क़िबला साजन साईं जो हुकुम आहे जन दोस्तन लंगर न खाधो आहे से लंगर खाई अचनि, दिलबर जो दीदार त थिए तो उन सां पेट न भरबो, उहो त इंशाअल्लाह थींदो रहंदो, हमेशह कंदा रहंदासीं, पर लंगर जरा जन दोस्तन लंगर न खाधो आहे से लंगर खाई वरी पेंडाल में अचनि। हींअर किताबे लाजवाब जे लाइ अर्ज़ गुज़ार आहियूं हज़रत अल्लामा व मौलाना साहिबजादा हसन मुईनुद्दीन के पाणी ईंदा किताबे लाजवाब करण फरमाईंदा। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन हबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। वमन युतिल्लाह वर रसूल फउलाइक मअल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वश्शुहदाए वस्सालिहीन व हसुन उलाइक रफीका। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। वेह वञी वट तन कलम जनी जे हथ में, वेह वञी वट तन कलम जनी जे हथ में, मेटे अंग अगियां वारे बियो लिखन पनो सो पाड़ीन जंहिंमें पसण थिए पिरीअ जो। मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा अज़ीज़ो, अल्लाह ताला शाला साईं तव्हां सभिनी के हिदायत नसीब फरमाए, दुनिया में सुणे हबीब जो सच्चो उम्मती बणाए, आखिरत में उन्हें महबूबन जो शलपाड़ो नसीब फरमाए। मुंहिंजा दोस्तो अल्हम्दुलिल्लाह जिंदगी हिक दफो ॿीहर वफा कई जो अल्लाह ताला असां के हिय नूरानी मजलिस महबूब मुर्शिद दिलबर साईं जी मैयत में मल्हाइण जी सआदत नसीब फरमाई आहे। मुंहिंजा दोस्तो यकीनन अल्लाह वारनि सां मोहब्बत, अल्लाह वारनि सां निस्बत ॻंढण वॾी सआदत जो हामिला। मुंहिंजा दोस्तो छो जो हिए उहे पाक हस्तियूं आहिनि जन के अल्लाह ताला जन जे मथा अल्लाह ताला इनाम और इकराम जा मींह वसाईंदे कुरान पाक मंझ इन्हनि के अल्लाह ताला पंहिंजो इनाम याफ्ता बानो करार ॾिनो आहे। अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में फरमाए तो वमन युतिल्लाह वर रसूल फउलाइक मअल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वश्शुहदाए वस्सालिहीन व हसुन उलाइक रफीका।
उहे माण्हू जन अल्लाह ऐं उन जे रसूल जी इताअत कई, अल्लाह ऐं उन जे रसूल जी पैरवी कई, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो हिननि खे उन माण्हुनि जो साथ नसीब थींदो, उन्हनि माण्हुनि जो साथ मिलंदो जन ते अल्लाह ताला पंहिंजो इनाम ऐं इकराम कयो हूंदो। उहे कहिड़ा माण्हू हूंदा जन जो साथ नसीब थींदो? उहे नबी हूंदा, सिद्दीक हूंदा, शहीद हूंदा ऐं अल्लाह जा नेक बाना हूंदा। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सब गजी इश्क मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, हिकिड़ो वक़्तु हुयो जो माण्हू अल्लाह वारनि सां निस्बत ॻंढण, अल्लाह वारनि सां सोहबत इख्तियार करण, अल्लाह वारनि जी ख़िदमत करण पंहिंजे लाइ सआदत उज़्मा तसव्वुर कंदा हुया। पर वक़्तु गुज़रंदे आहिस्ता आहिस्ता इस्लाम दुश्मननि जी नापाक साज़िशुनि, इस्लाम दुश्मननि अदुआने इस्लाम आहिस्ते आहिस्ते उन्हनि अहिड़ियूं साज़िशूं कयूं जो माण्हुनि जी दिलनि मां अल्लाह वारनि जी मोहब्बत खे कढण जी कोशिश कयूं। माण्हू अल्लाह वारनि जी सोहबत मां बेरग़बती करण लॻा। पर मुंहिंजे कामिल मुर्शिद इन ॻाल्हि खे महसूस कयो, पंहिंजूं निंडूं फिटाए, पंहिंजे मथां तकलीफ़ूं बर्दाश्त करे, पाण खे तकलीफ़ूं ॾेई तोखे ऐं मूंखे अल्लाह ऐं उन जे रसूल सां नातो ॻंढियो। असांखे पहिरियों दीन न हुयो, असांखे ॾाढ़ी न हुई, पटको न हुयो, पर मुंहिंजे कामिल मुर्शिद तहरीरी तकरीरी कम करे, पंहिंजी रातियुनि जा ओजागा करे असां ई तव्हांजो ताल्लुक़ अल्लाह जी ज़ात सां ॻंढे छॾियो। शेर दिलबर फरमाए थो, मातली वारा सोना जवान तुझो वधायो मौला शान, मातली वारा सोना जवान तुझो वधायो मौला शान, मातली वारा सोना जवान। फैज़ सका में तू निरालो, हर हंध ॿुधजे तुझो नालो। फैज़ सका में तू निरालो, हर हंध तुझो आहे नालो। करमी थन तो ता कुर्बान, करमी थन तो ता कुर्बान, मातली वारा सोना जवान। अल्लाह ताला असांखे पंहिंजे मुर्शिदन करीमन सां सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। वमा अलैहि इल्लल बलाग। अॾियां जो सुभान अल्लाह। हींअर मुख़्तसर ख़िताब जे लाइ अर्ज़ गुज़ार आहियूं हज़रत अल्लामा व मौलाना प्रोफेसर साईं अब्दुल कादिर अल मरूफ सुल्तान साईं पाण ईंदा ऐं ख़िताब ला जवाब करण फरमाईंदा। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन मौलाना व मौला थक़लैन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वआतैनाहु रहमतम मिन इंदिना वअल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अलिय्युल अज़ीम। मुंहिंजा प्यारा दोस्त,
बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह करीम जा करोड़े करम ऐं अहसान जे मालिक करीम असांखे हिन भलारी महफ़िल में मुर्शिदन करीमन जी गुफ्तार ऐं दीदार जे लाइ गॾु थियण जी ऐं उन खां पोइ संदन जी अॻवाणी ऐं सरवाणीअ में हिन भलारी रात खे मल्हाइण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई आहे। प्यारा भाइरो, अल्लाह तबारक व तआला महबूबन करीमन जे सदके हिन उम्मत जे मथां कुछ अहिड़ियूं करम नवाज़ियूं कयूं आहिनि जेके अॻु कंहिं बि उम्मत ते अहिड़ा इनाम अहिड़ा इकराम रब करीम न कया जेके तुंहिंजे ऐं मुंहिंजे मथां मदीने वारे साईं जे सदके कया आहिनि। अल्लाह तबारक व तआला अहिड़ी करम नवाज़ी कई जो जेकॾहिं का महफ़िल अहिड़ी हुजे जंहिंमें गुनहगार वेठल हुजनि, बदकार वेठल हुजनि, पर उन महफ़िल में जेकॾहिं को हिकु अल्लाह वारो अचे त हड़नी गुनहगारनि जी तमाम महफ़िल में मौजूद गुनहगारनि जी रब करीम हिक अल्लाह वारे जे सदके बख्शिश ऐं मग़फ़िरत फरमाए छॾींदो। वरी जेकॾहिं का अहिड़ी महफ़िल आहे जंहिंमें वेठल त अल्लाह वारा आहिनि, वेठल त नेक सालेबान आहिनि, पर उन महफ़िल में को वाटड़ू अचे, मूं जहिड़ो को गुनहगार बदकार अचे, अल्लाह वारनि सां गॾु वेहे त अल्लाह वारनि सां गॾु वेहण जे सदके रब करीम उन जी बख्शिश करे। वरी रब करीम अहिड़ो ई करम नवाज़ी कई जो को अहिड़ो वार अचे, का अहिड़ी रात अचे जो उन रात में जेकॾहिं को बि गुनहगार हुजे, बदकार हुजे, पर उन रात में जेकॾहिं का इबादत करे त उन रात जे सदके रब करीम उन जा हड़े गुनाह बख्शे छॾे। ओ करमी भा तुंहिंजी भलाई, ओ मुंहिंजा अदा, ओ 15 शोबान ते दिल बराबाद में अचण वारा, अॼु तुंहिंजी मुंहिंजी भलाई आ जो हेॾा नेक साले बाना, हेतिरा रब करीम जा नेक साले अल्लाह जा बरगुज़ीदा बाना, उन्हनि जी महफ़िल मथां 15 शोबान जी रात वा, जुम्मे जी रात वा, वरी मथां सोन मथां सुहागो, वरी करम बालाए करम मुर्शिद करीम जो दीदार वा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। करम जे लाइ ईदुनि जे मथां ईद, सुभान अल्लाह। वो मुर्शिद बि अहिड़ो मिलियो, अहिड़ो कामिल पीर मिलियो आ जंहिंजो हर पासे जेकॾहिं तूं तकरीर में ॾिसंदे त हिन जवान जूं अहिड़ियूं महिनतूं थियल आहिनि जो अहिड़ी तकरीर तोखे ॿिए कंहिंजी न मिलंदी जहिड़ी हिन जवान जी मिलंदी। वरी जेकॾहिं तूं तहरीर में ॾिसंदे, जेकॾहिं किताबनि में ॾिसंदे त हिन जवान जहिड़ी महिनत कई आहे, मुंहिंजे पीर माथलीअ वारे जवान जहिड़ा किताब लिखी ॾेखारिया आहिनि, जहिड़ो तहरीरी कमु करे ॾेखारियो आहे, अहिड़ो मिसाल तोखे पूरी सिंध त छा पर पूरे पाकिस्तान में मिले। सुभान अल्लाह। कल परीं जी ॻाल्हि आहे, साईं सां वेठा हुजूं, फजर जी नमाज़ पढ़ी, साईं जन ॿुधायो त सारी राति निंड न आई आहे। असांखे निंड न ईंदी, उभारियूं लवारियूं कंदासीं, मोबाइल हलाईंदासीं, ये टाइम पास कंदासीं, पर कुर्बान वञा हिन जवान तां ॿुधाइनि था त राति जो निंड न आई आहे पुट, सुबुह पोइ थी आहे, अॻ में हिकिड़ो किताब घरेलू ज़िंदगी पहिरियों तयार। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जे जागन तब अल्लाह जी इबादत में, जे निंड में सुमन तब अल्लाह जी इबादत में। वो शाह साईं फरमायो त तन तस्बीह मन मणियो दिल तंबूरो जन वहदहु ला शरीक लहू इयो राग रगुन वो सुताई सुहन आहे निंड इबादत तन जी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इंसानी अकुल परेशान थी वञे तो, हेतिरा किताब हेतिरे थोरे अरसे में कीअं तो माण्हू लिखी सघे। ही 600-700 किताब, ही हेतिरियूं दरगाहूं, हेतिरा मदरसा, हेतिरो तबलीगी कम, उन जे बावजूद हेतिरा किताब हिकिड़ो इंसान लिखी कीअं थो सघे। पोइ हदीस शरीफ जा लफ़्ज़ याद अची विया त ला यज़ालु अब्दी यतक़र्रबु इलैया बिन नवाफिल, नफ़िल नवाफिल पढ़ंदे पढ़ंदे मुंहिंजो बानो मुंहिंजे करीब थींदो रहंदो आहे, मुझे वेझड़ो थींदो रहंदो आहे। पोइ मां अल्लाह तबारक व तआला उनखे विलायत जो ताज पहिराईंदो आहे। पोइ ही अख त इंसानी अख हूंदी आहे, पर इन में ॾिसण वारी ताक़त इंसानी न हूंदी आहे। इन में इहा ताक़त अल्लाह जी तरफ़ खां ख़ुसूसी अता कयल पावर ऐं ताक़त हूंदी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कन त इंसानी हूंदा आहिनि, पर उन्हनि में ॿुधण वारी ताक़त, गोयाई वारी ताक़त अल्लाह जे तरफ़ खां ख़ुसूसी अता कयल हूंदी आहे। हिकिड़ो ॻाल्हि सम्झाइण लाइ मिसाल तव्हांखे ॾियां, मां पढ़ंदो आहियां मदरसे में,
पहिरें साल में आयासीं उला में उस्ताद साहब असांखे ॿुधायो त पुट मां शरह लिखां थो तिरमज़ी शरीफ़ जी माशाअल्लाह वॾो कमु आहे ॾुखियो कमु आहे मां दौरे हदीस में पहुतो आहियां हींअर ऐं उहो उस्ताद साहब अञा ताईं शरह लिखे पियो बे उस्ताद साहब ॿुधायो त मां अबू दाऊद शरीफ़ जी शरह लिखां थो तकाबुल न आहे ॻाल्हि खे सम्झाइण लाइ ॿुधायां थो उन उस्ताद साहब जो पंहिंजो कमु आहे उनजो पंहिंजी सलाहियत आहे पर हिन जवान जी सलाहियत खे सलाम आहे जो हिन थोरे अरसे में 600 किताब लिखी ऐं हिन सिंधी क़ौम जे मथां पाकिस्तानी क़ौम जे मथां अहिड़ो एहसान कयो अथनि जो सदियुनि ताईं जेकॾहिं माण्हू गॾिजी बि कमु कनि पर अहिड़ो कमु न करे ॾेखारींदा जहिड़ो हिन मातली वारे जवान अकेले सिर करे ॾेखारियो आहे सुभान अल्लाह असांजे मथां बि लाज़िम आहे त हिन जवान जे दामन जेका झली आहे त उन ॻाल्हियुनि ते अमल करे ॾेखारियूं उन पैगाम जे मथां अमल करे ॾेखारियूं जेको हिन जवान असांखे सेखारियो जेकॾहिं हिन जवान जे ॾसियल पैगाम ते हलंदासीं त इंशाअल्लाह ॿई जहान मोचारा थी वेंदा अल्लाह ताला मुंहिंजो चवण ऐं जो ॿुधण पंहिंजी बारगाह में मक़बूल मंज़ूर फरमायो मालिक ॾाढा चओ सुभान अल्लाह जेके दोस्त हेॾे बीठा आहिनि उन्हनि जी ख़िदमत में अर्ज़ आहे स्टेज वारनि जे खाॿे पासे हे सॼो पिंडाल अव्हां जे लाइ हेॾे वसी मैदान आहे एॾा अचे वेहो जेके बीठा आहिनि उहे बि साम्हूं अचे वेही दिल भर जो दीदार कयो त केॾो न मज़ो ईंदो हींअर नाते रसूल मक़बूल जे लाइ ऐं मनक़बत जे लाइ असां अर्ज़ गुज़ार आहियूं जमायत करमिया जा सूंह ऐं सुहिणा नाथ ख़्वान जनाब ख़लीफ़ा महमूद करमी अचनि ऐं संदन जो साथी अचे मुर्शिदनि जे शान में मनक़बत पढ़ी ॿुधाईंदा बुलंदा सा जिक्र क्यों अल्लाह 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 वो पेरी पाण घुरागी दो पेरी पाण घुराईंदो वो मस्जिद नबवी अंदर कि नमाज़ों पढ़ाईंदो वो मस्जिद नबवी अंदर कि नमाज़ों पढ़ाईंदो ॾिसां हरम हबीबन जो वो मुंहिंजो तनो मन ठरंदो मिलो नसीबन जो सब पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह किया भला विसरंदो जन्म दीनो ॾिठो किया भला विसरंदो जन्म दीनो ॾिठो किया भला विसरंदो वजद हयातुल नबी वजद हयातुल नबी मोदनाले मिठो किया भला विसरंदो जन्म दीनो ॾिठो किया भला विसरंदो दीनो ॾिठो किया भला विसरंदो भगवान वञो झलक जानी पसंद भगवान वञो झलक जानी पसंद सेवटी थायत सेवटी थायत जन्नत जो चिठो किया भला विसरंदो जन्म दीनो ॾिठो किया
कीअं भला विसरंदो वजित हयात नबी है जिते हयात नबी वो मोजनाले मिठो कीअं भला विसरंदो मदीनो ॾिठो कीअं भला विसरंदो बाहसोरा की सुठी हरम जी हीराया ओ बाहसुरा की सुठी हरम जी हीराया इश्क बारन मथा इश्क बारन मथा मी मत उठो कीअं भला विसरंदो मदीनो ॾिठो कीअं भला विसरंदो वजित हयात नबी जिते हयात नबी वो मोजनाले मिठो कीअं भला विसरंदो मदीनो ॾिठो कीअं भला विसरंदो जह बेका तो करे आ नबी जान करो कहीं बिखा तो आगे आ नबी जो न करो कौन बना तो तगी कौन बना तो तगी को बिमा वो मिठो कीअं भला विसरंदो मदीनो ॾिठो कीअं भला विसरंदो वजित हयात नबी जिते हयात नबी वो मोजनाले मिठो कीअं भला विसरंदो मदीनो ॾिठो कीअं भला विसरंदो जन मदीनो ॾिठो कीअं भला विसरंदो वो पीर जो पारवा बाहसी कारवा पीरीअ जो पारवा बाहसी कारवा पंदुगना यार जो यार जो केॾो सुगेड़ो सुठो कीअं भला विसरंदो मदीनो ॾिठो कीअं भला विसरंदो वजित हयात नबी जिते हयात नबी वो मोजनाले मिठो कीअं भला विसरंदो मदीनो ॾिठो कीअं भला विसरंदो जन मदीनो ॾिठो कीअं भला विसरंदो वो से हज़रत करमला खे कदे प्यारो मिला तो भरी ओ सुणे